दादू मां बशीर पंवर जी रिपोर्ट मूजिब सूबाई वज़ीर एंटी करप्शन इंडस्ट्रीज कॉमर्स ॼाम इकरामुल्ला धारे जो एमपीए बैरिस्टर पीर मुजीबुल हक जी डिप्टी कमिश्नर दादू समीउल्ला शेख सां मुलाकात में अहम मसइलनि ते ॻाल्हियूं थियूं। दादू जे तरक़ियाती कमनि, ड्रेनेज स्कीमुनि, सफ़ाई सुथराई ऐं सामूंडी तूफ़ान सबबि सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में ॾिनल इम्कानी अलर्ट खे मुंहुं ॾियण लाइ अहम गॾिजाणी करे लाॻापियल ऑफिसरनि खे हिदायतूं जारी कयूं। अॻवाणनि चयो त ऑफिसर अवामी मसइलनि जे हल लाइ अवाम खे रिलीफ फराहम कनि। पीपी अॻवान एम उमर पंवर चयो त अवामी मसइलनि जे हल लाइ एमपीए पी मुजीबुल हक ख़ासि कमेटी क़ाइमु कई आहे जेका शहर ऐं शहरनि जे मसइलनि लाइ कोशान आहे। तमाम मसइला जल्द हल थींदा। तालीम, सेहत, सफ़ाई ऐं शहर जे तरक़ी लाइ जामे प्लान जोड़ियो पियो वञे।